मुंहिंजो नालो फरज़ाना सोलंकी आहे ऐं आउं ॻोठ कासिम सोलंकी सां तालुक़ु रखां थी ऐं एसपी वारनि जी महिरबानी आहे जेकी हिननि अॼु कैंप लॻाई आहे ऐं असांजे तमामु सुठो माण्हुनि खे फ़ाइदो आयो आहे। जेके डॉक्टर घुराईंदा हुआसीं त 1000-1500 खां उन्हनि जी फीस हूंदी हुई, उन खां पोइ दवाऊं ऐं टिका लॻंदा हुआ, उन जा पैसा अलॻि थींदा हुआ। त हाणे एसपी वारनि जेकी असांजी कैंप लॻाई आहे इन में वॾो फ़ाइदो असांखे मिलियो आहे। ॻोठाणनि ग़रीबनि जो जीअं हिंदू कमेटी आहे ऐं मुस्लमान आहिनि, उन्हनि जो पंहिंजो आहे गुज़र सफ़र इन सॼो माल ते ऐं उन खे वॾो फ़ाइदो मिलियो आहे। ऐं जेको पंहिंजो वैक्सीन जेके असां मुफ़्त में हिननि खे टिका बि लॻा आहिनि, वैक्सीन बि थी आहे, दवाऊं बि मिलियूं आहिनि ऐं असां चाहियूं था त अहिड़ो हर ॻोठ में लॻनि जहिड़े तरीक़े सां ई कमु थिए पियो त सभिनि माण्हुनि खे फ़ाइदो मिलणु घुरिजे। ऐं इलाही माण्हू वीचारा ग़रीब आहिनि जेके कुझु ज़मीनुनि ते पिया आहिनि, कमु कनि था ऐं माल ते बि उन्हनि जो इलाही गुज़र सफ़र आहे। छो जो माल खे खीर विकिणण सां या कुर्बानी जी ईद अचे थी त पोइ उन में पंहिंजो नंढा जानवर आहिनि या वॾा जानवर आहिनि उहे खपाइनि कनि था त उन्हनि खे फ़ाइदो मिले थो। जॾहिं उन्हनि जी दवाऊं ववाऊं सही तरीक़े सां थींदियूं, उन्हनि जो इलाजु सही तरीक़े सां थींदो त थी सघे थो त हू सुठी कामयाबी उन्हनि खे मिले। जो माल ऐं उन्हनि जी सॼी ज़िंदगी ने माल ते ऐं ज़मीनुनि ते ई आहे ऐं हिते एतिरी कंहिंजी न नौकिरी आहे न उन्हनि खे को रोज़गारु आहे ऐं छोकिरा तइलीम वारा आहिनि, छोकिरियूं बि तइलीम वारियूं आहिनि, पर घणो करे त उहे ज़मीनुनि में बि कमु कनि था ऐं माल सां बि उन्हनि जो इलाही लॻाव आहे।